आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। ओ दिल टुटी पे जिद छुटी पे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओडियाई मंगा सभिनी ॾिसंदड़नि पहिरीं प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम, मौला अली मदद। दोस्तो, अवां जे तमामु घणी फरमाइश ते हीउ टियों भेरो असीं मोहतरम शाहिद अली बबर साहब वटि पहुता आहियूं ऐं इनशाअल्लाह उनखां तफ़सीली कचहरी थींदी, इंटरव्यू थींदो ऐं तव्हां ॾिसंदड़नि पहिरीं प्यारनि लाइ तमामु सुठा सुठा चूंड कलाम जेके अमीं पंहिंजे चैनल ते फरमाइश करे मोकिलिया आहिनि उहे इनशाअल्लाह असीं अॼु शाहिद बबर अली साहब खां पुछंदासीं ऐं तव्हां लाइ ॻाल्हाईंदासीं। उनखां अॻु में जिन बि दोस्तनि असांजे चैनल खे हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा त जीअं असांजो सभ खां पहिरियों ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुचे। शाहिद अली बबर साहब, आख़िर में असां तव्हां खां मैसेज वठंदासीं पंहिंजे पहिरीं प्यारनि ॾिसंदड़नि चाहींदड़ लाइ, तव्हां कहिड़ो मैसेज पिया रखो? साईं, मां इहो उन्हनि जे लाइ मां ॾिसंदड़नि लाइ मैसेज थो छॾियां त जिते हुजो, आबाद शाद हुजो, दुआऊं अथव ऐं कंहिंजी दिलि आज़ारी न कजो। सदाईं बसि मुस्कुराईंदा रहो ऐं सदाईं पाण में मोहबतूं विरहाईंदा रहो। अंदर में चैन ई कोन्हे, दुआऊं मुंतज़िरु आहिनि। अजब तूं शख्स झेल निगाहूं मुंतज़िरु आहिनि। ज़माना तूं असांजे प्यार में हायल न थी सघंदे। भली सूलियत चाढ़े छॾ त बि वफ़ा मुंतज़िरु आहिनि। ओ दिल टुटी पे जिद छुटी पे, बेवफा बेदर्द दिल टुटी पे जिद छुटी पे, बेवफा बेदर्द रोज था मारे मूंखे सूर ॾेई नेसर नवा। दिल टुटी पे जिद छुटी पे, बेवफा बेदर्द ओ दिल टुटी पे जिद छुटी पे, बेवफा बेदर्द छा कयां लागा हम को नथो समझे सफ़ा। छा कयां लागा हम को नथो समझे सफ़ा। मां त ज़ाहिद कई आहे उन सां विख विख ते वफ़ा, ते वफ़ा रोज़ थो मारे मूंखे सूर ॾेई नेसर नवा। दिल टुटी पे जिद छुटी पे, बेवफा बेदर्द ओ दिल टुटी पे जिद छुटी पे, बेवफा बेदर्द बेवफा बेदर्द। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।